ब्रेकिंग न्यूज़ है तव्हांखे ॿुधायूं त मौसमियात खाते सुभाणे खां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी। पहाड़ी इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो ख़तरो आहे। अॼु खां मुल्क में ओलह खां हवाऊं दाख़िल थींदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त 23 खां 27 अगस्त ताईं कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, मरी, गलियात, लाहौर, इस्लामाबाद, रावलपिंडी, अटक ऐं चकवाल में मींहुं पवंदो। जहलम, मंडी भावदीन, हाफिज़ाबाद, गुजरांवाला, गुजरात, सियालकोट, नारोवाल, कसूर, शेखुपुरा, चित्राल, मियांवाली, सरगोदा, खुशाब, फैसलाबाद ऐं टोबाटेक सिंह में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो इम्कान आहे। बरसात सबब पहाड़ी इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो ख़तरो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। मौसमियात खाते सुभाणे खां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। पहाड़ी इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो ख़तरो आहे। अॼु खां मुल्क में ओलह खां हवाऊं दाख़िल थींदियूं। सुभाणे खां 27 अगस्त ताईं कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, गलियात, लाहौर, इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं चकवाल में मींहुं पवंदो।